हींअर मुंहिंजो पुटु गणी अमान उनजे मथां इहो ज़ुल्म इहो तशद्दुद मुंहिंजो बीमार डेगे जे बीमारी में मुंहिंजो बच्चो बीमार हुयो मुंहिंजो हाणे उथण जहिड़ो ई न हो डॉक्टरनि मुंहिंजो पुटु घुरायो हुयो डॉक्टरनि घुरायो मुंहिंजो पुटु जेको आहे त चङो भलो ई न हो उनखे जेको आहे त अस्पताल मां अचे दहशतगर्दी कारा वेस पाए अचे जेको आहे त मुंहिंजा बच्चा खणी जेको आहे त विया आहिनि मोबाइल फुरे विया आहिनि अलाए छा मुंहिंजो बच्चो बीमार मुंहिंजे बच्चे खे अलाए हिनमहिल ज़ाल जूं सुयूं अलाए छा जेको आहे त मुंहिंजे खे कंदा हूंदा मुंहिंजे पुट खे मूंसां इंसाफ़ खुदारा मूंसां इंसाफ़ कयो वञे सिंधियन नेशनल स्टूडेंट फेडरेशन के मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र गनी अमान चांडियो के कराची मेमूना अस्पताल में रियासती इदारनि के एहलकारनि अस्पताल के कड़ो चाड़े खेस खणी खंबे गुम किया वियो आहे। सरस की आज़ादी लाइ कराची जामशोरो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां गनी अमान की जबरी गुमशुदगी बाबति सख़्त मज़म्मत कंदे चयो त रियासती इदारा सिंध में इंसानी हक़ सलब करे गनी अमान के अस्पताल में खंबे गुम किया वियो आहे। फौरी तौर ते इंसानी हक़नि जा आलमी इदारा नोटिस वठी गनी अमान की आज़ादी के यकीनी बढ़ायो वञे। जिथे गनी जो न्याणियूं गुज़िरियल 20 महीननि खां वठी इंक्यूबेटर ऐं डबल ऑक्सीजन ते हुयूं अॼु हिकिड़ी हॉस्पिटल में आया आहिनि तंहिंखां अलावा ॿी हॉस्पिटल में आया आहिनि उन्हनि खे इंफॉर्मेशन इहा मिली आहे त गनी अमान जेको वॾो दहशतगर्द आहे जेके हिन मुल्क पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट खां वॾो ख़तरो आहे उहे हिते आया आहिनि ऐं अॼु मुंहिंजे भाउ खे किडनैप करे खणी विया आहिनि। असांजो दोस्त शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो जी नंढड़ी दाख़िल आहे ऐं उनजी तबियत सीरियस आहे हिते उहो पंहिंजी नंढड़ी जे तीमारदारी लाइ मौजूदु हो। अॼु रेंजर्स ऐं ISI जे गुंडनि ऐं दलालनि जेको आहे असांजी न्याणियुनि भेण सिंधू ऐं अदी असमा ऐं सफ़ीला इनायत तशद्दुद करे गनी अमान खे खंबे गुम करे छॾियो आहे। ही जेका रियासती दहशतगर्दी आहे ही जेका रेंजर्स ऐं आर्मी ऐं ISI जी दहशतगर्दी आहे उहा असां कंहिं बि रीति बर्दाश्त न कंदासीं। जेकॾहिं गनी अमान चांडियो खे 24 कलाक जे अंदरि आज़ादु न कयो वियो त असां सुपर हाईवे बंदि कंदासीं ऐं जामशोरे समेत सॼी सिंध जे दोस्तनि खे अपील थो कयां त हाईवे बंदि कयो जेसीं गनी खे आज़ादु नथो कयो न तेसीं ताईं तव्हां हाईवे न खोलींदव। ऐं हींअर अदी सिंधू अमान खां मौक़ो वठंदुसि। अदी अॼु तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में कलाक खनि अॻु थींदो त गनी खे ही अलमेमूना हॉस्पिटल आहे मुख़्तलिफ़ हॉस्पिटलुनि मां गनी जी पुछा कराईंदा चवण मूजिबि हिननि जे त अलमेमूना वटि आया आहिनि अलमेमूना हॉस्पिटल में आया आहिनि। तव्हां सभिनि खे ख़बर आहे त गनी जूं नंढड़ियूं जेके 2 महीननि खां वठी ट्विंस जेके गनी जूं नंढड़ियूं हुयूं 2 महीननि खां वठी गनी मुसलसिल ड्रामा में गुज़री रहियो हुयो मुसलसिल स्ट्रेस में हो। उनखां अलावा गनी जी तबियत हिन विच में तमामु घणी ख़राब थी चुकी हुई। गनी जामशोरो वियल हुयो कल्ह जीअं ई गनी सिंध यूनिवर्सिटी में लेक्चर प्रोग्राम करे राति हिते पहुतो आहे ऐं हींअर जीअं ई अलमेमूना हॉस्पिटल में असीं मौजूदु हुआसीं त तक़रीबन रेंजर्स जा अटाला ऐं सिविलियन जेके माण्हू आहिनि उहे हिन हॉस्पिटल मां पुछा कराईंदा आया अधु कलाक ताईं तक़रीबन उन्हनि असांखे सॼे अमले अस्पताल जेके यरगमाल बणायो उनखां पोइ सफ़ी जो NIC कसियो सफ़ी खां नालो पुछा कयो उनखां पोइ मथे आया ऐं अची नंढड़ियुनि जे रूम में जिथे गनी जूं नंढड़ियूं ॿई एडमिट हुयूं उन रूम में अची करे गनी खे यरगमाल कयो ऐं हू गनी खे खंबे खणी हलिया विया। तव्हां गवाह आहियो त गनी अगरि जिदोजहद कई आहे इंसानी हक़नि जे पासवानी जी जिदोजहद कई आहे हू साईं GM साहिब जो फॉलोवर आहे शाह लतीफ़ जो पैरोकार आहे। मुंहिंजो गनी दहशतगर्द न आहे मुंहिंजो गनी तालिबान न आहे मुंहिंजो गनी कंहिं बि इस्टेब्लिशमेंट में न आहे। महिरबानी करे गनी तव्हां समूरी सिंध जे लाइ आवाज़ उथारींदो रहियो आहे कॾहिं लतीफ़ पढ़ंदे दरिया जे लाइ आवाज़ उथारियो आहे कॾहिं समूरी सिंध जे लाइ आवाज़ उथारियो आहे हिन सिंधी मज़लूम माण्हुनि लाइ आवाज़ उथारियो आहे। अॼु जिथे हुनजी नंढड़ियूं एडमिट हुयूं गनी खे दहशतगर्दनि वांगुरु खंबे गुम कयो विया आहिनि ऐं कराची जे रोडनि ते हुनजी घरवारी ऐं मूंखे ज़लील ऐं ख़्वार कयो आहे ऐं मूंखे धिका ॾिना आहिनि मुंहिंजा रवा लाथा आहिनि असांखे हुननि धिका ॾिना आहिनि। मां समूरी सिंध खे अपील थी कयां त गनी जेतिरो तव्हांजे लाइ आवाज़ उथारियो आहे बसि ओतिरो ई आवाज़ गनी जे लाइ उथारियो। गनी को दहशतगर्द कोन्हे। मां हिन रियासत खे हिन मुल्क जी इस्टेब्लिशमेंट खे चिता थी ॾियां ऐं मां ख़ुदि सां चवां थी त असीं शाह लतीफ़ जा पैरोकार आहियूं असीं
बका जी जिदोजहद में असीं पंहिंजी भाईवारी जो किरदार अदा कयो आहे। तव्हां गनी जे लाइ आवाज़ उथारियो। सिविल कपड़नि में आया, उन्हनि असां बदतमीज़ी कई। असां पहिरियां पुछूं त तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो, असांजो को मसइलो छा आहे, तारुफ़ कहिड़े बुनियाद ते तव्हांखे करायूं। उन खां अलावा असां NIC चेकिंग वधि में ज़ोरी असांजा सफ़ी खे बंदूक रखियूं सीने ते। वो नेट कमरे में अंदर आया, सॼे इस्पताल खे हिननि यरगमाल बणायो। ऐं न रुगो एतिरो, आख़िर में असांखे चयूं बाबा जस्ट इन्वेस्टिगेशन आहे, असां सिर्फ़ु थम्स लॻाइण जे लाइ फिंगर प्रिंट जे लाइ असांखे डिटेल थोरी तफ़सील खपे, जंहिंजे करे असांखे तव्हां तफ़सील ॾियो पोइ असांखे करियूं था। जॾहिं असां मुसलसिल अधु कलाक ते मज़ाहिमत कई आहे, असां हिन विड़िया आहियूं, असांखे धिका ॾिना आहिनि, असां मथो वठां कई आहे, पर हुनजे बावजूदि यकीन उन्हनि हथियार हुआ, हुन वटि फोर्स हुई, हुननि असांखे धिके क़ाबू करे गनी खे खणी विया आहिनि। ऐं असीं हिन वक़्तु शाहराए फैसल तारिक रोड जे विच ते वेठा आहियूं ऐं समूरनि दोस्तनि खे कराची में गुज़ारिश था कयूं जल्द खां जल्द पहुचो, जीअं पाण ॿियो लाइ अमल कयो। हक़ मौजूद केसनि जी नतीजे जी हाल में इंसानियत गुज़िरियल 2 महीननि खां भाउ गनी जी नंढड़ी तबियत नासाद आहे, प्रीमेच्योर बर्थ थी आहे। उन्हनि जी उहे अलमेमून हॉस्पिटल में एडमिट हुयूं। गुज़िरियल 2 हफ़्तनि खां मां हिते जेकी उन्हनि नंढड़ियुनि सां हुयुमि, अॼु राति गनी पहुतो नंढड़ियुनि जी जांच जिंच करण जे लाइ। सुबुह रेंजर जे अटाला एजेंसियुनि जूं गाॾियूं अची प्रेशराइज़ करे बंदूक सां गॾु हॉस्पिटल के अंदर घिरी करे, रूमनि में घिरी करे मूंखां NIC खसियुनि। मूंखे 8 ॼणनि यरगमाल करे गनी खे ज़ोरी खंबे खणी विया, जिन में 8 ॼणा जेके हुआसीं उहे रेंजर वारा, जिन मूं ते बंदूक सिधियूं कयूं। उन्हनि बंदूक करे उन्हनि सां मज़ामत करे मां हेठि लही आयुमि, गाॾी जे अॻियां अची बीठुमि। मां दाहींदो रहियुमि, अगरि गनी जे मथां को बि एलिगेशन आहे, गनी जे मथां को बि इल्ज़ाम आहे, त महिरबानी करे पंहिंजे कानून जी पासबारी रखंदे करे तव्हां हुनखे कोर्ट में पेश कयो। हुननि मुंहिंजी भेण सिंधू अमान खे, भाभी अस्मा खे धिका ॾेई, वारनि खां गिले करे मूंखे धिका ॾेई पोइ करे तशदुद जो इनायत खे मूंखे निशानो बणाए, अखियुनि खे निशानो तशदुद जो बणाए करे गनी खे ज़ोरी खंबे खणी विया आहिनि। मां सभिनी सिंध वासियुनि खां मां मजबूर थी करे हथ ॿधी गुज़ारिश थो कयां त ख़ुदा रा गनी मुंहिंजो भाउ न आहे, सॼी क़ौम जो भाउ आहे, को सिंध धरती जो फर्ज़ंद आहे, इलाही फर्ज़ंद आहे। ख़ुदा रा महिरबानी करे जेके बि नेशनल हाईवेज़ आहिनि सिंध जे अंदरि उहे टोटल बंदि कयो। बाक़ी वधीक दोस्त हितां कराची वारा अचनि था, जेको बि आहे भाउ सारनि सां गॾिजी असां कराची जे अंदरि लाइ अमल जोड़ियूं था। दोस्तो, ही महल ऐं मौक़ियो मल्हाइण जो आहे। गनी अमान चांजे समूरी सिंध सां मल्हायो आहे, सिंध जे बचे सां मल्हायो आहे, हर मज़लूम सां मल्हायो आहे। ही जेका रियासती दहशतगर्दी ऐं गुंडागर्दी आहे, उहा सिधी सही इंसानियतनि जी लताड़ ऐं भनकड़ी आहे। ही सिधी सही दहशतगर्दी आहे। ही गुंडा ऐं ॾींहं राति जी तारीख़ुनि खे छॾे हाणे ॾींहं ॾिठे जो सरेआम उन्हनि जे वारसनि खे तशदुद करे, उन्हनि जी तज़लील करे, उहे ऐं नंढड़ी मासूम नियाणियूं जेके आहिनि इस्पताल में दाख़िल आहिनि, उन्हनि जी परवाह करण जे बजाए उनखे गेले खंबे खणी विया आहिनि। जॾहिं रड़ियूं करे चऊं पिया त बाबा हुन ते जेकॾहिं को एलिगेशन आहे, तव्हां वटि को वारंट आहे, तव्हां वटि को बि सबूत आहे त उहो पेश कयो, तव्हां हुनखे अदालत में पेश कयो या FIR जी कापी ॾेखारियो। पर बग़ैर FIR जी कापी ॾेखारण जे, बग़ैर वारंट जे ॾेखारण जे, बग़ैर को प्रूफ ॾेखारण जे, गुंडनि ऐं दहशतगर्दनि वांगुरु नियाणियुनि जी तज़लील करे गनी अमान खे खंबे गुम कयो आहे, जेको इंतिहाई दहशतगर्दी वारो अमल आहे, जंहिंजी असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था। ऐं असां रियासती इदारनि खे ख़बरदार था कयूं त गनी अमान चांडियो अकेलो न आहे, सॼी सिंध हुन सां गॾु आहे। ऐं सिंध जे शऊर खे अपील थो कयां त अचो हिन घड़ीअ में असां शाहरा फैसल जे भरिसां तारिक रोड बीदड़ रोड ते अलमेमून अस्पताल वटि वेठा आहियूं। अचो असांजो साथ ॾियो। असां हिननि इदारनि जे ख़िलाफ़ जेको आहे न सिर्फ़ु पटिशन कंदासीं, पर उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु सॼी सिंध में एहतिजाजी रदअमल ॾींदासीं।